सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सुख सिमरन समारोह जो जीवन सदाई सुख संभारजी करे जिंदगी में करे दुख ना अचे, जिंदगी में कॾहिं असांखे तकलीफ़ ना अचे, जिंदगी में कॾहिं बि असां सां ग़लति न थिए ऐं ग़लति न थियण जे करे उन्हीं से चए साईं सम्झायो। जॾहिं हिकिड़ो शख़्स उनजी दामन में आयो त मुंहिंजे जीवन में डगमगाहट हूंदी आहे। कॾहिं चङा ॾींहं हूंदा आहिनि, कॾहिं ख़राबु हूंदा आहिनि, कॾहिं इज़त हूंदी आहे, कॾहिं रुसवाई हूंदी आहे, कॾहिं घणो कुझु हूंदो आहे, कॾहिं कुझु न हूंदो आहे। तॾहिं साईं जन चयो त पोइ चइसि मां चाहियां त मुंहिंजे जीवन में सदा ई सुख हुजनि, ख़ुशियूं हुजनि। तॾहिं सचे साईं चयोसि ॿियो कुझु बि न, सुबुह जो सिर्फ़ु नेम कर, मालिक को आशीष कठी करे वञ, तूं पंहिंजो कारोबार कर ऐं वरी जॾहिं शाम जो वापसि अचे वरी मालिक जो थोरो नेम ध्यानु करे वरी जो धन्यवाद कर, तोखे भाग लॻणु शुरू थी वेंदो। पर जॾहिं भाग लॻई वधे वसे, जेतिरो थी सघे कंहिंसां चङो हलजाए पर कंहिंखो बदिलो न वठजाए, कंहिंखे ॾुखाईंजाए न, कंहिंखे तकलीफ़ न ॾिजाए, कंहिंजे लाइ नियत में ख़राबी न रखजाए। जेको जीअं हले तूं पंहिंजी चङाई कजाए, कंहिंसां ग़लति व्यवहार, कंहिंखो बदिलो कुझु बि न कजाए। चइसि ठीकु ऐं हलियो। जॾहिं कुझु वक़्त खां बाद आयो तो सच साईं भाग नसीब क़िस्मत एतिरा मुंहिंजी इज़त शान मान पैसो बदौलत कारोबार सभु कुझु आहे, तव्हांजी आसीस थी आहे। तॾहिं सच साईं चयुसि असांजे जीवन में डगमगाहट इन करे ईंदी आहे छाकाणि जॾहिं तकलीफ़ थींदी आहे मालिक खे यादि कंदा आहियूं, मेहनत कंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं, शेवा कंदा आहियूं ऐं जॾहिं जो फल भाग मिलंदो आहे त जीअं मिलंदो आहे त पोइ वरी पंहिंजी मनमानी शुरू कंदा। सभ खां पहिरियों असां जेको परे थींदा आहियूं नेम ध्यानु सिमरन ऐं मंदर खां परे थींदा आहियूं, छाकाणि असां ॾिसंदा आहियूं जीअं असां थोरो वधंदा त पोइ असांजो नेम ध्यानु ॿियूं चीज़ूं घटिजणु शुरू थी वेंदियूं। पोइ चवंदो असांखे टाइम न मिलंदो, असांखे एतिरो वक़्तु न मिलंदो, कीअं वञूं छा कयूं, असां टाइम नेम ध्यानु खे मंदर खे परे कंदा वेंदासीं। जॾहिं असां ॿिया सभु कमु कंदा उथी वेठी तौर तरीक़ो अंदाज़ कारोबार घर परिवार महफ़िलूं सभु कुझु असां सजाईंदा आहियूं, सिर्फ़ु असांखे हूंदो आहे असांखे नेम ऐं टाइम जो न मिलंदो, मंदर में वञण जो टाइम न मिलंदो। इन करे ग़लति कमु सभु खां पहिरीं असांखे मालिक को परे करणा आहिनि, सचे साईं को परे करणा आहिनि। ऐं जीअं असांखे परे कंदा आहिनि नेम ध्यानु को सचे साईं जी रहमत को जीअं परे कंदा आहिनि तीअं असां में ख़राबियूं अचणु शुरू थी वेंदियूं। कंहिंजी गिला कंदासीं, कंहिंखे कुझु न सम्झंदासीं, कंहिंखे सम्झंदासीं अजायूं ॻाल्हियूं, कंहिंजी गिला कंहिंजो कुझु अञा को वधण जी कोशिशि कंदो, कंहिंखे दॿाइण जी कोशिशि कंदासीं, कंहिंखे साड़ण जी कोशिशि कंदासीं। तव्हांजो असांखे लॻंदो आहे शायदि ॿिए खे साड़ूं था, ॿियनि खे ॾुखायूं था ऐं उहो पाप कर्म कंदे कंदे पंहिंजो भाग साड़े छॾींदा आहियूं ऐं वरी जॾहिं पोइ ते पवंदा आहियूं वरी साॻियो कंदा आहियूं, असांजो जीवन डगमगाईंदो रहंदो आहे। पर सच साईं चयो जॾहिं तूं सुबुह जो नेम कयो सच रहमत वरिती ऐं पोइ तूं पंहिंजो कारोबार कयो, तोखे भाग लॻो, उन खां पोइ न तूं कंहिंखे सतायो न कंहिंखे ॾुखायो न कंहिंजी गिला कई न कंहिंसां ग़लति व्यवहार कयो, जेतिरो पुछो तूं कंहिंसां चङाई कयो, बहितर हले चङो ॻाल्हाई। जॾहिं तूं ग़लति कयो ई न तो ग़लति कर्म जो फल तोखे मिलंदो छो? जेका तूं चङाई कई उहो चङाई जे कर्म जी फल तोखे आसीस सदाई मिलंदी रही, तंहिंजे करे सदाई वधंदो रहे, ख़ुशि ख़ुशहाल रहे, सदाई बहदा रहे, सदाई तंहिंजे करे जॾहिं असां वधूं वसूं ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहूं उन वक़्तु ओतिरा ओतिरा पंहिंजा पेर मज़बूत कंदा वञूं, ओतिरो ओतिरो पंहिंजो पाण खे चङो कंदा वञूं, ग़लति पासनि खां परे थींदा वञूं, सचे साईं जी रहमत में ईंदा वञूं। ऐं जेकॾहिं असां पुराणनि कर्मनि जे फल जे करे कमज़ोर असां पोइ ते त पोइ असां उन सचे साईं जी आशीर्वाद वठी करे नेम करे पंहिंजो कारोबार पंहिंजो कमु जेको बि जॉब कुझु बि आहे असां करूं,
पर जी असां शुरू करूं असांखे साड़ जलन क्रोध न हुजे, असांजे लाइ कंहिंजे लाइ ग़लति भाव न हुजे, ग़लति तरीक़ा न हुजनि। त जीअं असां ग़लति तरीक़ा छॾे करे प्यार ऐं मोहबत सां थोरो वधणु शुरू कंदासीं त ॾिसंदे ॾिसंदे असां बि भाग वारा बणिजी वेंदासीं, असां बि क़िस्मत वारा बणिजी वेंदासीं। पंहिंजे पाण खे